अस्सलाम वालेकुम नाज़रीन सकाफ़ती दिहाड़े के हवाले से सिंध टीवी की ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां सां गॾु सभिनी मेहमान हाज़िर आहियां। नाज़रीन 21 डिसंबर ते सिंध टीवी पारां सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। उन खां पोइ सॼी सिंध ॼण रंगनि सां रंगजी वई आहे ऐं सॼी सिंध में सकाफ़ती रंग विखिरजी विया आहिनि ऐं सॼी सिंध में तक़रीबन ऐं मेलनि मलाखड़नि जो सिलसिलो जारी आहे, जंहिंसां सिंध टीवी अवां खे वक़्तन ब वक़्तन अपडेट कंदी रही आहे। नाज़रीन सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण जो जॾहिं खां ऐलान थियो आहे त न सिर्फ़ु सिंध पर सॼी सिंध खां ॿाहिरि जेके ॿिया शहर आहिनि, ॿाहिरि जेके मुल्क आहिनि, जेके असांजा सिंधी ॿाहिरि रहनि था, उहे बि इन ॾींहं खे मल्हाइण लाइ तमामु घणो पुरजोश नज़र अची रहिया आहिनि ऐं उते बि तक़रीबन जो सिलसिलो सकाफ़ती तक़रीबन जो सिलसिलो जारी आहे। नाज़रीन 21 डिसंबर ते असां वटि जेके बि तक़रीबूं सॼी सिंध में थियूं आहिनि असां तव्हांखे अपडेट कंदा रहिया आहियूं, पर हिन वक़्तु असां सां गॾु डायरेक्टर करंट अफेयर्स मौजूदु आहे मोहसिन बबर साहब। इन्हनि खां बि पुछंदासीं। मोहसिन साहब, 21 डिसंबर के हवाले से सिंध टीवी पारां जेको ऐलान किया वियो आहे, उन खां पोइ तव्हां सॼी सिंध में सकाफ़ती सरगर्मियूं कीअं था ॾिसो, कीअं था सम्झो, त कीअं जेको सो माण्हुनि में जोश ऐं जज़्बो वधियो आहे? सभिनी हिकिड़ी ॻाल्हि तमामु वाज़े आहे त हिन भेरे जीअं सिंध टीवी पारां 21 डिसंबर जे ॾिहाड़े जो ऐलान कयो वियो त सॼी सिंध तरफ़ां जेको असांखे रिस्पॉन्स आयो आहे उहो असां पोयनि सालनि खां सम्झो त जेकर सवली सिंधी में चऊं त पोयनि समूरनि तक़रीबन जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। असांखे एतिरो रिस्पॉन्स मिलियो आहे, हर शहर में तक़रीब थियूं आहिनि, प्राइवेट स्कूल, सरकारी स्कूल, समाजी अॻवान, सियासी अॻवान, मुख़्तलिफ़ बार्स जेके वकील आहिनि, हर को पंहिंजे तौर ते तक़रीबूं करे पियो। असांजो पंहिंजो नेटवर्क जेको आहे उते तक़रीबा थियनि पियूं ऐं माण्हुनि जी जेका उते असांखे मोट मिली आहे उहा असां चऊं था त पोएं दफ़े खां बि पोयां जेके असां बि कया आहिनि सिंध टीवी पारां जेके बि थिया आहिनि उनखे वधीक असांखे रिस्पॉन्स मिलियो आहे। ऐं हाल असांखे मां तव्हांखे हिते हाल ॿुधायूं त असां वटि एॾो कुझु मटीरियल अचे पियो जो असां उन्हनि खे एडजस्ट नथा करे सघूं पिया। असां वटि एतिरो मक़सदु एयर टाइम में असां सभिनी खे असांजे लाइ ॾुखियो थी रहियो आहे त असां हर फुटेज हर प्रोग्राम खे असां जाइ ॾेई सघूं या हर टिकर उन्हनि जो हलाए सघूं, छाकाणि एॾो असांखे रिस्पॉन्स सभिनी हंधा मिलियो आहे। त मां सम्झां थो हिन भेरे जेको जुबिलेशन ऐं फेस्टिविटी माण्हुनि में आहे सॼी सिंध जे माण्हुनि में उहा मां सम्झां थो ट्रमेंडस आहे। ऐं न रुगो असांजा जेके आम माण्हू आहिनि घरनि में वेही असांजो औरतूं फैमिलीज़ जेको हिन खे मल्हाइण जूं जेके तयारियूं थियूं आहिनि असांखे उहो बि रिस्पॉन्स अचे पियो त सुभाणे माण्हुनि काफ़ी इंतज़ाम कया आहिनि सभिनी शहरनि में, घरनि में, पंहिंजनि पाड़नि में, हर को पंहिंजे तौर ते माना सुभाणे हिकिड़ी सिंपली चइजे असांजी ईद जेका आहे उहा सिंध जी सकाफ़ती ईद जेका आहे सुभाणे मल्हाई पई वञे। पर हिन मां ॿी हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त ॻाल्हि हिकिड़ी कई पई वई, कंट्रोवर्शियल हिन खे ठाहियो पियो वियो सिंध टीवी जे हवाले सां हिन असांजे ॾिहाड़े खे। उहो सॼो जिन जो प्लान हो हिन खे कंट्रोवर्शियल ठाहिण जो उहो सॼो रद्द थी वियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल, सॼियूं कॉम्परस धुनियूं असांजूं आहिनि, सिंध तहरीक पसंद पार्टी आहे, सिंध यूनाइटेड पार्टी आहे, जस्कम आहे, अवामी तहरीक आहे, ॿिया बि जेके बि असांजा दोस्त आहिनि, AJP अवामी जमहूरी पार्टी जा दोस्त आहिनि, उन्हनि असांखे सपोर्ट कई आहे। PMLN तरफ़ां कल ठटे में ऐं असांजे नेटवर्क तरफ़ां कल ठटे में हिकिड़ो ह्यूज तमामु हिकिड़ो वॾो प्रोग्राम थियो आहे। उते माण्हुनि जी मोट तव्हां ॾिसो त हज़ारनि जी तादाद में उते माण्हू मौजूदु आहिनि। उनखे अलावा NPP जी तरफ़ां हिमायत आई आहे। ऐं वॾी ॻाल्हि उनखां जेका हाणे जेका रिसेंट डेवलपमेंट असांखे हाणे नज़र आई आहे उहा सिंध हुकूमत पंहिंजी हिकिड़ी कैबिनेट जी पार्टी जी गॾिजाणी में सिंध टीवी जी तजवीज़ ते जेका असां तजवीज़ ॾिनी पई त हर साल हिकिड़े साल ई ॾिहाड़ो मल्हायो वञे, उन्हनि ऐलान कयो आहे त हाणे ईंदड़ साल खां असां न रुगो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं पर सरकारी तौर ते बि मल्हायो वेंदो। त मां सम्झां थो तमामु वॾी ख़ुशाइनी ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे मोहसिन साहब, छो त असां वटि जेके बि तंज़ीमूं हुयूं उहे पंहिंजे पंहिंजे तौर ते कमु करे रहियूं हुयूं, पर इन सां असांजी सकाफ़त खे उहा हथी न पे मिली सघी जेका मिलणु घुरिजे आहे। पर सिंध टीवी ऐं सिंधी मीडिया फोरम खां पोइ जॾहिं इहो सॼी सिंध असां सां मिलायो आहे उन खां पोइ माण्हुनि खे ॼण हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो आहे ऐं सभई तंज़ीमूं जेके अलॻि अलॻि कमु कंदियूं हुयूं उहे हाणे गॾिजी जेकॾहिं सिंध टीवी सां गॾु कमु कनि थियूं ऐं गॾिजी हिकिड़े ॾिहाड़े ते मल्हाइण जो अहद कनि थियूं, त मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठी ॻाल्हि आहे। कंहिं बि जेका सकाफ़ती ॾींहुं आहे सॼी दुनिया में हुननि खे सरकारी सरपरस्ती हासिलु हूंदी आहे ऐं उन्हनि खे पोइ फैसिलिटेट कयो वेंदो आहे माण्हुनि खे बि। पोइ जॾहिं सरकार इन्वॉल्व थी वेंदी आहे त ज़ाहिर आहे पोइ आम माण्हू त हूअं ई इन्वॉल्व आहे, पर हिन भेरे सरकार हाणे इन्वॉल्व थी आहे, सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशाइनी ॻाल्हि आहे मां सम्झां थो। ऐं हिनखे वेलकम करणु घुरिजे त उन्हनि हिन सॾ में शामिलु थिया आहिनि। ऐं हिन जो फ़ाइदो छा थींदो माण्हुनि खे बि ॿुधाइणु ज़रूरी आहे त जॾहिं सरकार शामिलु थींदी आहे त उहो मोकल जो ॾींहुं बि ऐलान कंदी आहे, ॿियूं सहूलियतूं बि फ़राहम कंदी आहे ऐं हिकिड़ी सरकारी ओनरशिप अची वेंदी आहे। उन खां पोइ ज़ाहिर आहे हिननि सभिनी जेके मेला मलाखड़ा थियनि था, तव्हां ॾिसो त हिन भेरे मलाखड़ा थियनि पिया, मच कचेरियूं थियनि पियूं ऐं तमामु असांखे एतिरो रिस्पॉन्स पियो आयो हर हंधा। उतां चयो पियो असांखे टाइम ॾियो त असां करियूं हिते, त असां उनखे ऑर्गेनाइज़ उन तरीक़े सां ज़ाहिर आहे सभिनी खे टाइम ॾियणो हो, उन तरीक़े सां ऑर्गेनाइज़ करण बि इशू हो।
तमामु घणो असांखे हिन हवाले सां रिस्पॉन्स मिलियो आहे। सरकार जॾहिं इन्वॉल्व थींदी आहे त इहो सुठी ॻाल्हि थी वई आहे त सरकार हाणे बाक़ाइदा इन्वॉल्व थी वई आहे ऐं सॼियूं सियासी पार्टियूं जेके आहिनि नेक्स्ट टाइम पोइ इहो हाणे मामिलो हाणे सिंध टीवी जेका कोशिशि हुई पहिरें ॾींहं खां सिंध टीवी हमेशह कोशिशि कंदी रहिया आहे त इहो कंट्रोवर्शियल न थिए, इहो तकरारी मामिलो न थिए ऐं नेट असांजी कोशिशनि रंग लाथो ऐं हाणे इहो इनशाला नेक्स्ट ईयर खां ॾियारो इहो मल्हायो वेंदो ऐं हिकिड़े ॾींहं ते मल्हायो। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे जो सरकार जी सरपरस्ती असांखे हासिलु थिए। इन सां न सिर्फ़ु यकजहती ऐं एको पैदा थींदो असां सभिनी सिंधियुनि में, बल्कि अगरि छुटी जो बि इन ते ऐलान कयो वञे त तमामु बहितर ॻाल्हि थींदी। ऐं ॿियो त ज़रूरु जॾहिं सरकार इन खे मल्हाइण जो ऐलान कयो आहे त हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं या महीने में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु हुजे जो असांजा जेके ॿार आहिनि या असां जेके ऑफिस में कमु कनि था माण्हू उहे बि टोपी अजरक जो लिबास पाए ज़रूरु जेको आहे सो उन ॾींहं ते वञनि ताकी असांजो जेको कल्चर आहे उहो नई नस्ल ताईं बि ख़बर पवे ऐं जेको आहे हिकिड़ी सुठी रिवायत न असां जनम वठे। जी जी सभिनी हिकिड़ी ॻाल्हि में अहम आहे। असां ॾिठो आहे त जॾहिं बि ॾियारो ईंदो आहे त मां घणो वक़्तु इस्लामाबाद में रहियो आहियां त हुते मां ॾिठो आहे त माण्हू असांजा जेके माण्हू दोस्त आहिनि जेके ऑफिसनि में हूअं त फॉर्मल ड्रेसिंग में वेंदा आहिनि पर हिन ॾींहं ते वरी सिंधी टोपी ॻोल्हे किथां जेकर न बि हूंदी आहे त ॻोल्हे पोइ पाए वेंदा आहिनि ऐं ऑफिसनि में वेंदा आहिनि त असांखे एॾो हुते इस्लामाबाद में बि रिस्पॉन्स मिलियो आहे ऐं इस्लामाबाद में बि हिन भेरे तमामु घणियूं तक़रीबूं थियूं आहिनि। कल्ह असांजो तमामु वॾो प्रोग्राम हुते असांजे नेटवर्क पारां कयो वियो हुते इस्लामाबाद में। हुते जेके सिंध जूं फैमिलीज़ हुते रहनि थियूं उहे सभु हुते गॾु थियनि था ऐं माण्हू तव्हांखे ॿुधायां यकीन ॾियारियां त माण्हू इंतज़ारु कनि था त अहिड़ो को ॾियारो थिए अहिड़ी का तकरीब थिए त असांजो ख़ासि तौर ते औरतूं ऐं ॿार इन में शामिलु थियनि हिकिड़ी ओनरशिप थी आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां वरी अहम ॻाल्हि आहे त असां जेके सिंध जा माण्हू जेके सिंध खां ॿाहिरि रहनि था सॼी दुनिया में रहनि था, इस्लामाबाद में रहनि था, लाहौर में रहनि था, कोयटा में रहनि था, ॿियनि दुनिया जे मुल्कनि में रहनि था, उहे थोरो सिंध खां परे आहिनि त उन्हनि जी वरी एफिलिएशन जेका पंहिंजी धरती सां आहे उहा वधी वञे थी। हुननि जो इंतज़ारु अञा वधीक थिए थो। हुननि जा ॿार हुनजा औरतूं चवनि था असां साॻी ड्रेस पायूं हूअं त नथा पाए सघनि आम ॾींहंनि में पर हिन ॾींहंनि में हुननि जे लाइ प्रॉब्लम ऑफिस में वञिणो हूंदो आहे हुते त ॿी ॻाल्हि आहे पाकिस्तान में ठीकु आहे पर इंतज़ारु कंदा आहिनि ॾींहं जो त अचनि असांजी ड्रेसिस पायूं पोइ को ईद मल्हायूं को पाण में गॾिजूं किथे ऐं असांखे सॼी दुनिया में रिस्पॉन्स अचे पियो। असां जेकॾहिं थोरी देरि में असांखे जेके मुख़्तलिफ़ दुनिया में तक़रीबूं थियूं आहिनि उन हवाले सां असां कुझु दोस्तनि सां राब्तो असां सां उन्हनि कयो आहे उहो असांखे तफ़सील ॾींदा। इन हवाले सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां सऊदी अरब में तक़रीबात थियूं आहिनि, असां सां दुबई में तक़रीबात थियूं आहिनि, अमेरिका में यूरोप में जिथे किथे तक़रीबात जो सिलसिलो जारी आहे। जी अच्छा सिंधी सकाफ़त में हिकिड़ी अहिड़ी कशिश आहे जो ॻाल्हाइण ॿोलाइण उथण वेहण असांजूं रीतूं रस्मूं अहिड़ियूं आहिनि जो असां जेके सिंधी क़ौम आहे सभिनी खां अलॻि थलॻि नज़र ईंदी आहे, सभिनी खां मुनफ़रिद ऐं वणंदड़ लॻंदी आहे। त जेकॾहिं ॿाहिरि मुल्कनि में बि अहिड़ी तरह जूं तक़रीबूं या अहिड़ा मेला मलाखड़ा सिंधी सकाफ़त जे ॾींहं जे हवाले सां लॻाया था वञनि त इन सां न सिर्फ़ु असांजी जेका सिंधी सकाफ़त आहे उते उजागर थींदी बल्कि माण्हुनि खे ख़बर बि पवंदी त सिंध बि का क़ौम आहे, सिंधी माण्हू बि आहिनि, उन्हनि जो लिबास आहे छो त असांजो एॾो ख़ूबसूरत कल्चर असांजो एॾो ख़ूबसूरत लिबास आहे जो जेको बि पाए त यकीनन उहो ख़ूबसूरत ई लॻंदो आहे। जी असांखे इन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां त असांजा जेका ॿिया जेके दोस्त आहिनि पंजाबी ॻाल्हाईंदड़ भाइर आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, पश्तो ॻाल्हाईंदड़ आहिनि त ख़ासि तौर ते ॿाहिरि पोइ उन्हनि में बि हिकिड़ो जज़्बो पैदा थिए थो ऐं सिंध में जीअं असां इस्लामाबाद में गॾिबा आहियूं या लाहौर में गॾिबा आहियूं या सिंध खां ॿाहिरि जेके बि गॾिबा आहियूं बाक़ी जेके कम्युनिटीज़ आहिनि उहे बि इन्वॉल्व थियण जी कोशिशि कंदियूं आहिनि। इहो ई त सिंधी सकाफ़त जो जादू आहे। सिंधी सकाफ़त सही ॻाल्हि कई त इहो सिंधी सकाफ़त जो जादू आहे त उहो न रुगो पंजनि माण्हुनि गॾाए थी पर ॿियूं जेके सकाफ़तूं आहिनि जेके क़ौमूं आहिनि जेके हुनजा कल्चर आहिनि उन्हनि खे पाण न छिके थी। इहा मां सम्झां थो इहा वॾी ख़ूबसूरती जी ॻाल्हि आहे। इहा शायदि ॿियनि असांखे सकाफ़त में नज़र न ईंदी। सभई सकाफ़तूं असांजे लाइ उत्तम आहिनि, सभई असांजे लाइ असांजे अखियुनि ते पर बहरहाल सिंधी सकाफ़त जो इहो चार्म आहे इहा हुननि जी मां सम्झां थो हिकिड़ी ख़ुशूसियत आहे त इहे सिलसिला सिंधी सकाफ़त हलंदा रहंदा आहिनि। जी हिन में सभिनी हिकिड़ी ॻाल्हि मां हिन खे अॻिते हलायां त सकाफ़त जे हवाले सां जेके असांखे जेको रिस्पॉन्स हाणे मिले पियो हिन हवाले सां सिंध में ख़ासि तौर ते त हर को माण्हू इन्वॉल्व थिए पियो, हर कोई माण्हू जी ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं सिंध टीवी जो जेको पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि ख़ासि तौर ते उन्हनि जी इन्वॉल्वमेंट थी वई आहे ऐं उहे पाण जा सुभाणे जेको असांजो ॾियारो 21 डिसंबर ते कराची प्रेस क्लब जे अॻियां असांजो जेको ॾियारो अचे पियो उन में माण्हुनि जो असांखे तमामु घणो रिस्पॉन्स आहे। सुभाणे इंशाल्लाह असां ॾिसूं पिया त काफ़ी जथा अचनि पिया असांखे ॿुधाइनि पिया त असां कहिड़े टाइम ते अचूं कीअं अचूं कहिड़े वक़्तु अचूं असां राब्ते में आहिनि हर को त उहे चवंदा असां हुते पहुचूं ऐं माण्हुनि सां उते ॻाल्हि ज़रूरु इहे सभु जेके आहिनि असां सां गॾु हूंदा ऐं सॼी दुनिया खे इहो पैगाम ॿुधाईंदा त हाणे सभु सिंधी जेके आहिनि सिंध टीवी जे सॾ ते हिकु थी चुका आहिनि ऐं असांजी सकाफ़त खे हाणे केरु बि मिटाए या ख़तमु करे नथो सघे। मुंहिंजे ख़्याल हाणे हिकिड़ो ब्रेक वठिजे थोरी देरि में
ऐं उन खां पोइ पाण वापसि अचूं था। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थी वियो आहे असांजे सभी नई मां असां तव्हां सां गॾु मौजूदु आहियूं पंहिंजे ख़ुसूसी ट्रांसमिशन सिंध टीवी न्यूज़ जी। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन 21 डिसंबर जे ॾियार जे हवाले सां जेको सुभाणे सॼी सिंध, न रुगो सॼी सिंध पर सॼी दुनिया में मल्हाइजी रहियो आहे ऐं इन तक़रीबात जो सिलसिलो सॼी सिंध में बि जारी आहे, सॼी दुनिया में तक़रीबात बि थियनि पियूं, सिंध खां ॿाहिरि इस्लामाबाद में बि तक़रीबात थियनि पियूं ऐं असां इन हवाले सां तव्हांखे हर प्रोग्राम जी कोशिशि कयूं पिया तव्हांखे हर प्रोग्राम जी अपडेट ऐं तफ़सील फ़राहम कयूं त किथे किथे सिंध जा माण्हू पंहिंजी सकाफ़त सां इन 21 डिसंबर जे ॾींहं जे हवाले सां पंहिंजी धरती सां पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। मूंसां गॾु लाइन ते हींअर मौजूदु आहिनि इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जा ब्यूरो चीफ अता राजड़। अता, असांखे तफ़सील तव्हां ॿुधाईंदो त हींअर इस्लामाबाद में कहिड़ियूं कहिड़ियूं तक़रीबात थी रहियूं आहिनि ऐं थी चुकियूं आहिनि? मोहसिन, इस्लामाबाद में हिन वक़्तु ताईं तव्हांजे इल्म में हूंदो जेको पंहिंजे सिंध टीवी न्यूज़ तां आने थी चुको आहे। औरतुनि जे हवाले सां हिकिड़ी तक़रीब हुई 3 ॾींहं अॻु में, उनमें इस्लामाबाद रहंदड़ सिंधी फैमिलीज़ सां लाॻापियल मुख़्तलिफ़ सिंधी भेनरूं माइरूं ऐं उन सां गॾोगॾु सिंधी ॿार उहे शरीक थिया हुआ ऐं उन सां गॾोगॾु ॿी हिकिड़ी तक़रीब कल्ह थी हुई। उन तक़रीब में वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद शाह, मीर रज़ा ख़ान बिजारानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी IMN गुलमोहन जकरानी, डॉक्टर लालचंद ऐं उन सां गॾोगॾु मुस्लिम लीग फंक्शन मां जादव मंगरियो ऐं मुस्लिम लीग नून मां डॉक्टर दर्शन लाल, इहे सभु शरीक थिया हुआ ऐं उन खां अलावा सिंधी फैमिली जो हिकिड़ो वॾो शरीक हो, वॾो अंग शरीक हो उन तक़रीब में ऐं अहमद मुग़ल पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारी। मुख़्तलिफ़ टेबलोज़ थिया, उन्हनि टेबलोज़ में असां ॾिसूं था सिंध में जेके हिन वक़्तु तक़रीबूं थियनि पियूं उन में रुॻो असां पंहिंजो सिंध जो कल्चर पिया ॾेखारियूं, पर असां इस्लामाबाद मां वेही पंहिंजी हिन तक़रीब में न रुॻो सिंध जो पर सिंध सां गॾोगॾु पंजाब जो, ख़ैबर पख्तूनख्वा जो, बलोचिस्तान जो, सराइकी पट्टी जो उन जो कल्चर बि असां पेश कयो। इन हवाले सां काइदम यूनिवर्सिटी में जेके मुख़्तलिफ़ स्टूडेंट्स पढ़नि था हिन इलाइक़नि जा, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, बलोचिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा, सराइकी ऐं उन जूं काउंसिल बि शरीक थियूं असांजे प्रोग्राम में ऐं उन्हनि पंहिंजे पंहिंजे कल्चरल जेके उन्हनि जो डांस आहे उहो पेश कया ऐं उहो मूंखे उमेदु आहे त सिंध टीवी ते उहो असां सभु ॾेखारे सघंदासीं। ऐं अहमद मुग़ल जी जेका परफॉर्मेंस हुई उन हवाले सां बि सिंधी तमामु घणा पुरजोश नज़र आया हिते, ख़ासि करे सिंधी वज़ीर MNAs ऐं सेनेटर्स वग़ैरह जेके बि असांजे प्रोग्राम में शरीक थिया उन्हनि सभिनी इंजॉय कयो ऐं सिंधी कल्चर जे हवाले सां हिन वक़्तु वफ़ाक़ी गाॾी वारे शहर में जेका हिकिड़ी लहर चाहियल आहे, सभु माण्हू इंतज़ार था कनि हिन हवाले सां वधीक तक़रीबूं थियनि। अॼोके ॾींहं ते नमल यूनिवर्सिटी पारां हिकिड़ो इवेंट थियो, उन खां सवाइ सुभाणे काइदम यूनिवर्सिटी में उते शागिर्द मेरान काउंसिल उहे हिकिड़ी तक़रीब करे रहिया आहिनि। त इहे सभु शयूं आहिनि ऐं असां चाहियूं पिया त सिंध जो जेको कल्चर आहे, सिंध जी ॿोली आहे, सकाफ़त आहे, उन हवाले सां असां वधि में वधि प्रमोट करे सघूं पंहिंजे कल्चर खे, ॿोली खे, पंहिंजी तहज़ीब खे। जी अच्छा, हिकिड़ो सवाल मां हिते अता खां पुछणु चाहींदसि। अता, हिन दफ़ा असां ॾिसूं पिया त इस्लामाबाद में जेको आहे सो औरतुनि बि इन्हनि सकाफ़ती सरगर्मियुनि में हिसो वरितो आहे, औरतुनि जूं बि तक़रीबनि में शिरकत जेका आहे वधि खां वधि रही आहे ऐं उन सां गॾु ॿार बि शरीक आहिनि। इन जो कहिड़ो हिकिड़ो सबबु पिया ॾिसो, हिन साल वधीक एॾो जोश जज़्बो ऐं औरतूं बि नज़र अचनि पियूं, उहे बि अॻियां अचनि पियूं, इन ते तव्हां छा चवंदव, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? भेण मुंहिंजी असां हिन भेरे फोकस कयो आहे त रुॻो असां जेके मुछियूं वठो था हलूं ऐं असां सम्झूं था त असांजी मुछियूं, असांजा अजरक, असांजी टोपी ऐं रुॻो इहा ई सिंधी सकाफ़त आहे। इहा रुॻो इहा सिंधी सकाफ़त कोन्हे। सिंधी सकाफ़त में असांजी भेनरुनि जो, असांजी माउरुनि जो, असांजे घर में जेके मायूं अचनि उन्हनि जो वॾो किरदारु आहे ऐं ख़ासि करे असां पंहिंजी ॿोली जो जेसिताईं ॿोली असांजी जेका आहे उन हवाले सां चवंदो असांजी ॿोली खे जेकॾहिं वात वीटी मिलंदी त असांजी सिंधी
मावरूं कोशिशि कंदियूं, असांजूं भेनरूं कोशिशि कंदियूं, असांजूं भाॼायूं कोशिशि कंदियूं। मतिलबु असां जेका बि औरत आहे, सिंधी औरत आहे, उहा जेसि ताईं उन में पंहिंजो किरदारु अदा न कंदी त असां इस्लामाबाद में रहंदे पंहिंजी ॿोली जी वाद वीज लाइ कुझु नथा करे सघूं। इन करे असांजो फोकस इहो रहियो त इस्लामाबाद ख़ासि करे वफ़ाक़ी गादी वारे शहर में जिते हिकिड़ो बि सिंधी मीडियम स्कूल कोन्हे, उते असां पंहिंजी सिंधी औरतुनि खे वधीक इन्वॉल्व करियूं त जीअं उहे पंहिंजी ॿोली जे हवाले सां हसास थियनि, सेंसिटिव थियनि ऐं उहे पंहिंजी ॿोली खे वधीक अवलियत ॾियनि पंहिंजे ॿारनि खे। ऐं ख़ासि करे असांजे घरनि में हाणे इहो ट्रेंड जेको शुरू थी वियो त या अंग्रेजी ॻाल्हाइणी आहे या उर्दू ॻाल्हाइणी आहे, पंहिंजी सिंधी ॿोली ते एॾो वधीक ध्यानु न ॾियणो। त असांजी वधि में वधि कोशिशि इहा रही आहे त असां पंहिंजी भेनरुनि खे, पंहिंजी माउरुनि खे, पंहिंजी घर वारियुनि खे, सभिनि खे असां हिन ॻाल्हि ते माइल करियूं, हिमथायूं त उहे पंहिंजे घरनि में घटि में घटि असां पंहिंजी ॿोली ॻाल्हायूं, पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हायूं। जेकॾहिं के असांजे घरनि में सराइकी ॻाल्हाईंदड़ असांजूं वाइफ्स आहिनि, भेनरूं आहिनि, भाउर आहिनि, असां उन्हनि खे इहो हिमथायूं त बाबा ठीकु आहे, सराइकी बि असांजी हिकिड़ी ॿोली आहे, पर हुन सां गॾो गॾु सिंधी असांजी मादरी ॿोली आहे, असांजी धरतीअ जी ॿोली आहे। त सिंधी खे अवलियत ॾियणु खपे। स्कूलनि में त असांजा ॿार अंग्रेजी बि ॻाल्हाइनि था, उर्दू बि ॻाल्हाइनि था, ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हाइनि था, पर घरनि में जेकॾहिं उन्हनि खे असां मादरी ॿोली न सेखारींदासीं तेसिताईं असांजो सर्वाइवल न थी सघंदो। त असांजो फोकस जेको आहे हिन वक़्तु उहो पंहिंजी ॿोली ते आहे, बुनियादी फोकस ॿोली ते आहे। उन खां पोइ अजरक, टोपी ऐं रिलियूं ऐं ॿियूं जेके बि असांजी सकाफ़ती शयूं आहिनि उहे बि असां लाइ ओतिरियूं ई मानाइतियूं आहिनि, पर असां चाहियूं था पहिरीं असांजी ॿोली खे अवलियत हुजे त उन ते असां फोकस कयो। उन हवाले सां मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध में इन क़िस्म जी का बि अहिड़ी तकलीफ़ न थी हूंदी जंहिंमें जेका सिर्फ़ु औरतुनि लाइ मख़सूस हुजे। असां वफ़ाक़ी गादी वारे शहर में इस्लामाबाद में कोशिशि कई त रुॻो सिंधी औरतुनि जे हवाले सां हिकिड़ी तकलीफ़ थिए ऐं असां सम्झूं था त असां उहा तकलीफ़ करण में कामयाब था थी। ऐं जेको मैसेज असां कन्वे करणु चाहियो पिए उहो उन्हनि पंहिंजी भेनरुनि जे, माउरुनि जे, पंहिंजी अॼु जे मार्फत असां उहो मैसेज कन्वे बि कयो आहे त बाबा पहिरीं पंहिंजी ॿोली खे अवलियत ॾिनी वञे। पंहिंजी ॿोली सभिनी खां मथां ई आहे, उन खां पोइ ॿियूं सभु ॿोलियूं तव्हां ॻाल्हायो, पर पहिरीं अवलियत असांजी पंहिंजी ॿोली खे हुजणु खपे। जी अता असांखे आख़िरी सवाल तव्हां खां आहे, हिकु तमामु अहम ॻाल्हि कई आहे त ॿियूं जेके असांजूं क़ौमियतूं आहिनि इस्लामाबाद में, ॿियनि कल्चर, ॿियनि क़ौमनि जा कल्चर आहिनि, उहे दोस्त काफ़ी लिंक थी वेंदा आहिनि। जॾहिं असां सिंध जो ॾियारो मल्हाईंदा आहियूं त उहे बि लिंक थी वेंदा आहिनि ऐं उहे बि गॾिजण जी कोशिशि कंदा आहिनि। इन हवाले सां तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ क़ाइदा यूनिवर्सिटी में जेके काउंसिल्स मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि जूं ठहियल आहिनि उहे बि शामिल थिया, त उन्हनि जो जोश वलवलो, उन्हनि जी जेका पार्टिसिपेशन हुई उहा कीअं रही, थोरो उन बारे में वधीक तफ़सील ॿुधाईंदो असांखे। उन हवाले सां हाणे हिकिड़ी जेका अहम ॻाल्हि जेका हाणे मुंहिंजी भेण सभिनि कयो त हिकिड़ो त असांजी कोशिशि त औरतुनि खे इन्वॉल्व करियूं त उहो मूं ज़िक्र कयो तव्हां सां। ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त असां वटि सिंध में घणो करे थींदो आहे त असां पंहिंजे कल्चर जे हवाले सां हर प्रोग्राम कंदा आहियूं, पर हिते असां इस्लामाबाद में कोशिशि इहा कई त इहो वफ़ाक़ी गादी वारो शहर आहे, समूरा कल्चर, समूरी सकाफ़तूं, समूरियूं तहज़ीबूं इहे सभु गॾु हुजनि। त हुन हवाले सां पंजाबी जेके दोस्त आहिनि असांजा, पंजाबी ॻाल्हाईंदड़ स्टूडेंट्स आहिनि, पख्तून आहिनि, बलोच आहिनि, सराइकी आहिनि, बल्तिस्तान जा आहिनि, ऐं उन खां सवाइ द्राइवी जेके दोस्त आहिनि असांजा, उहे सभु जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि उनखे असां चाहियो त उनखे बि इन्वॉल्व कयूं। सभु सकाफ़तूं पाकिस्तान में रहंदे असां सभु हिकिड़ी सकाफ़त ऐं हिकिड़ी ॿोली, हिकिड़े कल्चर, उहा मुमकिन ई शइ कोन्हे। असांजे साम्हूं 16 डिसंबर वारो जेको आहे हिन ई महीने में हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे, उहो असांजे साम्हूं हिकिड़ो मिसाल आहे त असां जॾहिं चाहियूं त उर्दू ॿोली क़ौमी ॿोली थिए त उन इशू ते इख़्तिलाफ़ थिया ऐं आख़िरकार असांजा बंगाली भाउर असांखां दार थी विया ऐं उहो हिकिड़ो तमामु घणो अफ़सोसनाक ऐं ॾुख ॾींदड़ वाक़ियो हो। पर असांजा बंगाली भाउर अॼु असांखां अलॻि आहिनि, हुनजी पंहिंजी शनाख़्त आहे, हू बांग्लादेश में रहनि था। असां चाहियूं था त असांजूं सभु जेके हाणे ॿोलियूं आहिनि, सभु सकाफ़तूं आहिनि, उन्हनि खे हिन खिते में, हिन ममलिकत जेका ख़ुदा ते पाकिस्तान आहे उन में रहंदे, हिन रियासत में रहंदे असां सभिनी खे पंहिंजी पंहिंजी शनाख़्त मिले। त उन हवाले सां असां कोशिशि इहा कई ॾाढो के प्रोग्राम में त हुन में सिंधी सकाफ़त जा बि कुझु रंग हुजनि, हुन सां गॾो गॾु पंजाबी सकाफ़त आहे, पख्तून सकाफ़त आहे, सराइकी सकाफ़त आहे, गिलगित बल्तिस्तान जी सकाफ़त आहे। असां कोशिशि कई त आज़ाद कश्मीर जी जेका
सकाफ़त आहे उनखे बि शामिल करियूं, पर उहा असां शामिल न करे सघियासीं। पर इहे सभु सकाफ़तूं गॾु हुजनि, उन्हनि जी पाण में हमआहंगी हुजे, असां गॾिजी पंहिंजी ॿोली लाइ, पंहिंजी सकाफ़त लाइ, पंहिंजी तहज़ीब लाइ गॾिजी हिकिड़ी जदोजहद करियूं ऐं हर को पंहिंजी पंहिंजी तहज़ीब जी, पंहिंजी पंहिंजी सकाफ़त जी ऐं दर्गो उन्हनि जो हिसाब करे। पर पाकिस्तान में जेके ॿिया माण्हू रहनि था, जेके ॿियूं क़ौमियतूं रहनि थियूं, जेके ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वयूं थियूं, उन्हनि सभिनी जो उहे एतिराम कनि। ऐं असांखे कलोको जेको प्रोग्राम हो उन्हनि खे इहो नज़र आयो ऐं जेके बि असांजा दोस्त आया ॿियनि सूबनि मां, ॿियनि ख़तनि मां, उन्हनि सभिनी सिंधी जेका सकाफ़त हुई, सिंधी तहज़ीब हुई, सिंधी ॿोली हुई, उन सां पंहिंजी मोहबत जो, पंहिंजे प्यार जो इज़हार कयो। उन्हनि चयो त असां जेतिरो पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त सां प्यारु करियूं था, पंहिंजी ॿोली सां प्यारु करियूं था, ओतिरो ई प्यारु असांखे सिंधी ॿोलीअ सां बि आहे। ऐं असां उन्हनि इहा उमेद पिणु ॾेखारी त सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे मुल्क में रहंदड़ ॿियनि क़ौमुनि जी तहज़ीबुनि सां, उन्हनि जी सकाफ़तुनि सां ऐं उन्हनि जी ॿोलियुनि सां बि ओतिरो ई प्यारु कंदा जेतिरो असां प्यार जो इज़हार कयो आहे। ऐं हिते असां गॾिजी अची उन्हनि सां गॾु उन्हनि जी पंहिंजी सकाफ़त जो ॾींहुं, पंहिंजी तहज़ीब जो ॾींहुं, पंहिंजे ॿोली जो ॾींहुं असां अची मल्हायो आहे। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो तमामु वॾो मैसेज आहे। असां पाकिस्तान अंदरि रहंदे पंहिंजियुनि ॿोलियुनि, पंहिंजियुनि तहज़ीबुनि, पंहिंजियुनि सकाफ़तुनि जो बचाव तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां ॿियनि तहज़ीबुनि जो, ॿियनि सकाफ़तुनि जो ऐं ॿियनि ॿोलियुनि जो ऐं उहे क़ौमूं जेके हिते हज़ारे सालनि खां मौजूदु आहिनि उन्हनि जो एतिराम कंदासीं। उन्हनि जो एतिराम करण ई सां ई असां पंहिंजी तहज़ीब, पंहिंजी सकाफ़त ऐं पंहिंजी ॿोली जो एतिराम कराए सघूं था। मोहसिन अता राजा, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां तफ़सील सां असांखे डिटेल ॾिना। सभिनी अता असांखे काफ़ी तफ़सील फ़राहम कया आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि। असां त हूअं सिंध में पंहिंजी ॻाल्हि कंदा आहियूं, सिंध जी सकाफ़त जी, पर अता असांखे तफ़सील सां जेके ॿियनि असांजूं क़ौमियतूं आहिनि, ॿियूं सकाफ़तूं आहिनि, उन हवाले सां असांखे तफ़सील सां ॻाल्हि ॿोल्हि कई आहे। हिकिड़ी ॻाल्हि वॾी अहम, मां ज़रूरु हिकिड़ो कॉमेंट पंहिंजो ज़रूरु ॾींदुसि त हिन दहशतगर्दी जी लहर जेका हिन मुल्क जे मथां छायल आहे ऐं जिथे कराची में तव्हां ॾिसो अमन अमान जी सूरत हाल जी केॾी इंतिहाई ख़राबु आहे, सॼे मुल्क में दहशतगर्दी जी लहर आहे। उते माण्हू सभु पंहिंजा ग़म पंहिंजा विसारे, पंहिंजूं तकलीफ़ूं विसारे ऐं सुभाणे असांजे कराची प्रेस क्लब में जेको असांजो प्रोग्राम थिए पियो उते शामिलु थियनि पिया ऐं हज़ारनि जी तादाद में माण्हू सुभाणे असांखे इतला आहिनि त माण्हू अचनि पिया ऐं उहे उते शामिलु थींदा। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इहे सभु तकलीफ़ुनि जे बावजूदु बि माण्हू उते पहुचनि था। ॾुख हर कंहिंखे आहे, कंहिं मरे केर बि थो, दहशतगर्दी में केर बि नुक़सानु थिए थो, पर उनखे बि ॾुख थिए थो, पर माण्हू सुभाणे पहुचनि पिया इन सभ जे बावजूदु। अता जी हिकिड़ी ॻाल्हि खे मां ज़रूरु अॻिते वधाईंदमि त इहा ॾाढी असां वटि जेका आहे सा बहितर अॻु भराई थी आहे, जो न सिर्फ़ु इस्लामाबाद में पर सिंध जे जेके ॿियनि शहरनि मां बि असां वटि जेके प्रोग्राम्स आया आहिनि औरतुनि जे हवाले सां, ख़ासि करे त औरतूं जेके आहिनि सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेके प्रोग्राम्स में शिरकत कनि थियूं, अॻिते अचनि थियूं, छो त औरतुनि खां सवाइ मुंहिंजे ख़्याल में सकाफ़त जो को बि रंग पूरो नथो थी सघे। ऐं औरतुनि सां गॾु जेके उन्हनि जा ॿार अचनि था, ॿार जी जेका सार संभाल आहे माउ खां वधीक बहितर कोई नथो करे सघे। त माउ जे ज़रिए, औरत जे ज़रिए ज़रूरु उहे जेके आहिनि से ॻाल्हियूं, सकाफ़त जा रंग ॿार ताईं, असांजी नई नसल ताईं बि मुंतक़िल थींदा। इहो हिकिड़ो बहितरीनु क़दम आहे जो औरतूं बि असांजी जेके आहिनि से अॻिते अचनि पियूं। इनशाअल्लाह सुभाणे बि असांखे, मूंखे यकीन आहे त असांजूं सभु माइरूं भेनरूं, असांजा सभु भाइर जेके आहिनि से असांखे यकीननि उते प्रेस क्लब में असां सां गॾु हूंदा ऐं असां इहो पैगाम ॾींदासीं त असां जेको सिंध टीवीअ पारां, सिंधी मीडिया फोरम पारां हिकिड़ी कोशिशि कई वई, उहा तव्हांजे साथ ॾियण सां ई कामयाबु थी सघंदी। जी, हिनमें सभिनी हिकिड़ी ॻाल्हि अहम आहे, जेका पाण ॻाल्हि कयूं पिया त ॿार औरतुनि जी ॻाल्हि जेका तव्हां करियो पिया बार बार, हुनमें हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त इन सां जेके माण्हू शामिलु थियनि पिया, जेके औरत शामिलु थिए पई, रुॻो ॻाल्हि कयूं था टोपी अजरक, मुंहिंजे ख़्याल में हिनखे थोरो पाण खे एक्सटेंड करणो पवंदो। हिनमें उहा असांजी रवाज जेके आहिनि असांजा पंहिंजा औरतूं पाईंदियूं आहिनि उन्हनि खे बि शामिलु कजे, जेके औरतुनि जूं जेके ड्रेसिस आहिनि उन्हनि जे लफ़्ज़ खे शामिलु कजे, इहे सभु शयूं गज, इहे सभु शामिलु, सिर्फ़ु टोपी अजरक सिर्फ़ु इनमें मां सम्झां थो इनखे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे। पर बहरहाल पोइ बि असां सम्झूं था रिस्पॉन्स ज़बरदस्त आहे ऐं सिंध जे माण्हुनि जो जेको रिस्पॉन्स आहे उहो तमामु वॾो आहे ऐं औरतूं बि शामिलु आहिनि। ॿारनि जे हवाले सां असां ख़ासि तौर ते ॿारनि जे हवाले सां हिकिड़ी अहम ॻाल्हि असां करणु चाहियूं था। ॿारनि खे तव्हां कीअं था ॾिसो? ॿारनि खे तव्हां ॿारनि सां मिलंदा बि आहियो, असां बि मिलूं था,
ॿारनि जो रिस्पॉन्स कीअं तव्हांखे मिलंदो ॿार तमामु घणो ख़ुशि आहिनि छो त टोपी अजरक एॾी ख़ूबसूरत हिकिड़ो हुस्न आहे जो ॿार जॾहिं उन्हनि खे ॾिसनि था त पाइण में ऐं उनखे जेको आहे सो पाए करे हलण में एॾा ख़ूबसूरत लॻनि था जो पंहिंजी सकाफ़त इन सां न सिर्फ़ु उजागर थिए थी बल्कि हिकिड़ी ख़ुशी बि महसूसु कंदा हिकिड़ी नवाण अचे थी उन्हनि में बहरहाल असांजे जेका ख़ुसूसी ट्रांसमिशन जो वक़्तु आहे मुंहिंजे ख़्याल में हिते हाणे ख़तमु पियो थिए ऐं नाज़रीन असां तव्हांखे अॼु कोशिशि कईसीं त थोरे वक़्त में असां तव्हांखे जेको आहे सो सॼी सिंध ऐं ॿाहिरि ऐं सिंध खां ॿाहिरि इस्लामाबाद में बि असां अता सां ॻाल्हि ॿोल कईसीं त तव्हांखे असां ॿुधाए सघूं पंहिंजे सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां जेके प्रोग्राम्स असां रिथिया वियासीं सिलसिलो असांखे हींअर असां आहे त असांजो इहो ख़ुसूसी ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे अॼु हींअर पंहिंजो जेको ही प्रोग्राम आहे पंहिंजो ही सेगमेंट जेको आहे इहो पाण हाणे ब्रेक ते वेंदासीं पर असांजी ख़ुसूसी ट्रांसमिशन इहा अॼु बि जारी आहे ऐं सुभाणे बि जारी रहंदी ऐं माण्हुनि खे हिकु भेरो ॿीहर अपील आहे त सुभाणे असांजे प्रोग्राम में बि शामिल थियनि ऐं सिंध टीवी पंहिंजी सिंध जी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार सदाईं कंदी आई आहे पर इंशाअल्लाह ही 2 ॾींहं ख़ासि तौर ते असां अॻिते वधाईंदासीं 21 डिसंबर सुभाणे जो ॾियारो जेको आहे उनमें ख़ासि असांजी ट्रांसमिशन जारी रहंदी ऐं वरी असां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं।